जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे फैसले न थियण जूं बायूं मुंहुं मां कढण था चाहिनि। हे वारी कप वाट मटाइणी पवंदी न त मुसीबत में अची वेंदे। भॼण जी कर पेर टाण पति तो पीते ठठोलियूं कंदो हां पंहिंजी बुज़दिली लिकाइण जे लाइ मुंहिंजे मथां तो इल्ज़ाम आहे। अड़े कादन वारनि सां मुंहुं ॾियण जे लाइ तव्हां में दम ई कोन्हे वरी सॼो इल्ज़ाम मूं ते थो ॾे। अड़े मां तोखे सुञाणा अयूब आड़ी कप जो पुटु आहीं न। मां त चवां थो त तूं मुंहिंजो पुटु ई कोन आहीं तूं गाड़ी कप। न न अदा मंसूर तू भी गालियूं अहिड़ियूं कंदो आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। मां हर वक़्तु राणी जे पोयां हूंदो आहियां। जेकॾहिं ॿियो को हुजे हा न ज़ाहिर थिए हा त उफट मारियां सा। बस कर लोठिया कहे या अरे मूंखे थो दोडा ॾेखारी दोडा न कढी छॾे। पर हिन चकर कादन वारनि वॾी नाइंसाफ़ी कई आहे। तूं वॾो ई सोट जेको तुंहिंजो हुकुम। बाक़ी बाबा जी बेइज्जती मुखां बर्दाश्त न थी थिए। ही ॾाढन जो थी दे अम्मा तू जेड़ी वई है तेड़ी कोन वई। बाबा तू ही का पंहिंजी मुड़सी कर। बाक़ी माणे जे आसरे ते लगे न तुंहिंजा ये वार ही अच्छा थी वेंदा। ऐं माणे वरी मूंखे मयारूं ॾींदी ऐं पोइ चवंदी छोकिरे खे संग न मिलियो ऐं छोकिरे जो हक़ बख़्शरायो वियो। ॻाल्हाई थो वॾी ॻाल्हि करे वे इन में को शक आहे छा? माण्हू कूड़ा आहिनि उहे त गई इहा ॻाल्हि कनि था न। हलो मां इहा ॻाल्हि मञां थो त मखण रुगो पीअण जे पोयां आहे। पर माण्हू त इहो बि था चवनि त हाथ जो सॼो ॾींहुं रुलण जे पोयां आहे। असुल सॼो ॾींहुं घिटिन में ड्रीक ड्रीकांदसि ऐं हाथ जो त घर में पेर ई कान थी रखे। इहो बि था चवनि त घर में ॼण कारो नाग वेठो अथसि। हाणे तूं इहो ॿुधा इहा हक़ीक़त आहे या न? अदा तू घर में रहंदे न त अम्मा बाबा ईअं ई विढ़ंदा रहंदा ऐं तुंहिंजी ॻाल्हि अध में रहिजी वेंदी। अदी इहा मूंखे बि ख़बर आहे। अम्मा ऐं बाबा कम घटि कंदा आहिनि बाक़ी ॼाड़ी वॾी हणंदा। ॼाड़ी मां कोन थो हणां। मूंखे रुगो माणे खां मोकल वठी ॾे। पोइ ॾिस कीअं नथो इहो शादी जी तारीख़ वठी। ख़बरदार जो उन्हनि जे दर ते वियो आहीं ऐं वञी चयो अथई त को मूंखे तारीख़ ॾियो आहे। इहो ठहियल कम बि तूं फिटाए छॾींदे। तारीख़ बारीख़ कान मिलंदी। ओ हाणे वरी सालनि जा साल पिया इंतज़ारु कंदासीं। अजाया झेड़ा थींदा। बसि करे वे तूं पाणे आऊं कमु ठाहींदुसि। तूं इहे जेके आड़ी वारी ठुबकियूं हणंदे न हीअ 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 ही बि घोटु थियो पुटु परणाए ईंदे। हया नथो थिएनि। हो त वरी जेका ॻाल्हाए थी बाबा अम्मा ईअं चुप करे वेंदी कर तूं। थोरो कोन था कनि। बदो ॾियनि था त बदो वठनि था। ओयो वरी रण वाको शुरू। ओ बाबा मूं तौबा कई ओ मूं हथ ॿधिया मूं तौबा कई मूं गीसी कई मां शादी नथो कयां जान छॾियो लोहो करे छॾियो अथव। पर मूंखे पक कान थी थिए। मूंखे पक तॾहिं थींदी जॾहिं मौलवीअ खे वठी अचां ऐं तुंहिंजो हक़ बख़्शरायां। हो मुंहिंजा अब्बा ओ तुंहिंजे नाले तां सदको वञा। ओ तूं सॼे घर जे आंगुर ते ओ गीसियूं पाईंदे न तौबाऊं कंदे न पोइ बि पिणे जी इहा साॻी बकरी वागरी बे लॻी पई हूंदसि। ही कोन सुधरंदो ऐं हिन जे चवण ते न लॻ। वेठी आहियां न आऊं बसि कर वेठो इनजो ॿुध। मुल्क में माकड़ आई न माणे चयो त इहो कम बि मखण मवाली जो आहे। वरी जे किरोना आई त बि इहो कम मखण मवाली जो आहे। ऐं इहो बि चवे हा त मखण मवाली भंग न पिए हा न त इहा मुसीबत ई कान अचे हा। हाणे मथां वरी ॿोॾ जो ख़तरो ॿुधायो अथनि। इहो बि इल्ज़ाम मखण मवाली ते पको। ही निभागी जेका आहे न इहा मूंखे मुड़ुस घटि ऐं खर दजाल सम्झे थी। मां पाण सोचे सोचे परेशान थी वियो त इहे सभु मुसीबतूं मुंहिंजे करे आयूं आहिनि। हाणे बसि कर घणो न ॻाल्हाए सियाणो तो थी। सॼो ॾींहुं त इहे भंग जा कूंडा से मुंहुं ते चाढ़ियो वेठो आहीं। पहिरीं ख़बर पवई थी जीअं हली थो घुमी थो कंहिंसां थो ॻाल्हायां। ए उन ॾींहुं मूं ॾिठो त बकरियुनि सां बि इहो ॻाल्हाईंदो पियो अची कुते खे बुचकार ॾींदो पियो अची। होश अथई कुझु? तुंहिंजो कहिड़ो कमु इन कोरोना सां तुंहिंजो कहिड़ो कमु बोर्ड
सा तुझो केड़ो कमीने मक्कड़ सा ऐ तुझे के तो वहे वापरे को मरे जिए तू की जे विच में आई हां रुगो भंग जो ख्याल तई डी रात या हुजे ओहो पे बस पिया पिया आ बाकी हाणे गाल्हाइण ते रुगो जोर तई जड़को वडो बस हक बखान है तू आ जिते छिती लगी पई हां छिती लगी पई बाहे नहीं छनी थस अंदर ही साड़े चलियो थस अदी वो अदी बाबा के पानी तो भरे दे सिगो कर सिगो कर भेण हाँ बाबा पानी पी तो सार निकरी वजे कौन तो मरा अगई फिफड़ खत्म थी आदई मथा बीणियूं पेंदे त इहो असर न थींदी त ॿियो छा थींदी बीणियूं बाबा कॾो कजो छॾे ॾिनियूं अथम इहो हिननि फिफड़नि ते लॻल ढकनि जो असर आहे बसरा ओ बसरा मानी ॿधी छॾे हा मानी बदिजी वई गोर मासी आई हुई चवे पई त हाणे मां वधीक इंतजार कोन थी करे सघां मां कंहिंखे मुंहुं ॾेई कंहिंखे मुंहुं ॾियां होॾां चाचो घर मथे ते खयूं थो अचे बाबे जूं रड़ियूं अलॻि अड़े छोरा मुंहिंजो नालो न वठ तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे चाचा सॼी उमिरि ज़ुबैदा खे घर में त कोन विहारे वेठा हूंदासीं न अहिड़ी हालत में मां मासीअ खे इजाज़त ॾेई नथो सघां इहो माहौल ख़तम ईअं कोन थींदो चाचे अयूब ऐं तुंहिंजे पीउ जा इहे फॾा पिया सॼी उमिरि हलंदा बाक़ी तूं रही छोरी मां तोखे केतिरा दफ़ा चयो आहे त मुंहिंजो नालो न वठ तूं ॼाणे तुंहिंजो कमु ॼाणे भली तव्हां माई हाजुल खे इजाज़त ॾियो मां को रोकियो आहे छा तव्हां ॿई ज़ाल मुड़ुस फेराए ॾोह मूं कुराड़े जे मथां था हणो बाबा फ़ैसिलो थिए कंहिं मुंहं सुर सां थियूं त पोइ ख़ुशियूं बि कबियूं फ़ैसिले जो लाचार न आहे पंहिंजो घर झलियो वेठा आहियूं बेगैरतनि जीअं कातन जे पेरनि ते किरणो न आहे बाबा गोर तूं चाचे सां कोन पुॼी सघंदे मूंखे वरंदी ॾे त मां मासीअ खे चवां छा मासी वारनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं अधे वारा बुख ते आहिनि उन्हनि जूं नज़रूं मुंहिंजे इंतज़ार में हूंदियूं त तो ॼाण मानी खणी आयो ठही न मुंह सिर जी का वरंदी ॾिनई भाॼई अदा चइनी तरफ़ खां परेशानियुनि में फाथल आ करे त छा करे अदा पोइ ॿुधाए न संग हुअण कॾहिं थो हाँ साईं तोखे त शादीअ जी वॾी तकड़ आहे अदा मुंहिंजी उमिरि जे माण्हुनि खे 4 ॿार आहिनि ऐं अञा चई थो त मूंखे वॾी तकड़ आहे कमाल थो करी अदा अदा मुराद तो चवे तो शादी भली 5 साल न थी रुगो रिश्तो थी वञे अदा वॾा यार खे लॻो थी इश्क हाणे किथां माट करे वेंदो न पाण सुकून सां वेंदो न असांखे सुकून करणु ॾींदो हे मां हथ थो ॿधाए रिश्तो तय करे जान छॾाए सभिनी जी मूंखे नथो लॻे त को कुलण रिश्तो ॾींदो छो कोन रिश्तो ॾींदा ॿी वरी कहिड़ी वाट अथनि जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ तूं वञी रिश्तो पको करे अच थी सघे थो मूंसां इनकार करे वञो पर तोखे जवाब कॾहिं बि कोन ॾींदा अदा भाॼाई सही थी चए तूं मुंहिंजे लाइ रिश्तो घुरण वञ न पहिरियां भागुल वञे जेकॾहिं उन्हनि इनकार कयो न त पोइ मां ज़ोर लॻाईंदुसि अलाह कंदो तुंहिंजो रिश्तो कढी ईंदुसि भाॼाई सुभाणे रिश्तो घुरण तूं वञ न 2-3 ॾींहं सब्र कर न भाॼाई हाणे 1 मिंट बि सब्र न कंदुसि तोखे सुभाणे हर हाल में वञणो पवंदो बाबा हाणे तूं घणियूं ॻाल्हियूं करे मूंखे वधीक न रोवाड़ बस तूं हाणे मूंसां हिकिड़ो वाइदो कर तो तू मुझी मर्जी का सिवा मुझे शादी में के जाए ते न कंदे बस मुराद बस असां जे सब्र जो नाजायज फायदो न वठ तमाम जल्द ता जो एड़ो भयानक अंजाम थींदो ॾिसण वारा भी हैरत में रहिजी वेंदा
अम्मा अम्मा रानी ही छा तू रोई पई? बाबा बाबा मूंखे मूंखे तो ही तो रोवारे वा न। मां तो के रोवारे वा? बाबा रोज रोज जो चोंदो है तो मां तुझे मथा बाहर आया। अम्मा तू मुझे मथा बाहर नहीं न्याड़ी पी मथा बाहर हुंदी है छा? बाबा बाबा मुसा एकड़ो वायदो कर त मां जाती चोंदम तू मुझे शादी उते ही कराई दे ऐं मुझी मर्जी का सिवाय मुझे रिश्तो बे हंध किथे भी न दींदे। अम्मा ये सब लिखे जा लेखा है। बाबा मां लिखे जे लेख के कोन दी मन्या। मां पांजी किस्मत पाण लिखंदस। काश काश ये हो जा त हर को पांजी किस्मत जो खुद मुख्तियार हो जा, खुद मुख्तियार हो जा। जे ये हो जा ना तो को भी पांजी जिंदगी सूरन में न गुजारे आ। बाबा हाणे तू घड़ियों गालियों करे मुखे वधिक न रोवाड़। बस तू हाणे मुसा एकड़ो वायदो कर तो तू मुझी मर्जी का सिवा मुझी शादी बे के जाए थे न कंदे। दिया जे तू चवंदी वही थी दो मां तो सा वायदो तो कया। हाणे तो खुश आई न हाणे रोण के छन न तू रो न मुखे रो। हाँ बाबा हाणे मां खुश आया। हाँ दिया तू यही खुश रहंदी कर तो खे दिसी मां जिया पियो। मां तू ही तो मुझे जीने जो मकसद आई जेकर तू रोईंदी न तो मां भी रोई पवंदो। मैं न बाबा बाबा मां नथी रोवां। बाबा मां खुश आया बाबा मां। तुझी खुशी में मां भी खुश आया ना। रेस कादन वारा मुझे सब्र जो नाजायज फायदो था वठन। कॾहिं तो मूं कोशिश कई तो फैसलो थी वञे पर न थियो। हाणे इन जो अंजाम ॾिसी पियो। तव्हां ॿई धुरियूं अगर झेड़ो करण चाहियो था तो करे वठो पोइ खणी फैसले के ॾिसंदासीं। मां तो फैसले लाइ राज़ी हुयसि पर चाचे न मञो। उनखे मां छा कयां? पोइ हाणे मां भी तव्हांजे लाइ कुछ नथो करे सघां। गौर रेस तव्हां तो ज़िम्मो खयो हो त मां केस तां हथ खणा ऐं मूं हथ खयो। हाणे कादन वारनि खे समझाइण तव्हांजो ज़िम्मो आहे। गौर कादन वारा डिंगा आहिनि। बेहतर इहो तव्हां फ़ैसिलो करे जान छॾायो। असां गरीब ज़रूर आहियूं पर बेगैरत न आहियूं। जंहिं ॾींहुं बि कादन वारनि मुंहिंजे सब्र जी हद ओरांगी उहो ॾींहुं कादन वारनि लाइ भयानक हूंदो। गोरान तू पाण ई ॿुधाए त मां तव्हांजे लाइ छा थो करे सघां? वैसे ने कादन वारनि खे रोकियो त इहे शरारतूं करण छॾे ॾियनि पर जेकॾहिं अञा बि न मुड़ियो न त मूंखे कसम आहे पैदा करण वारी जी ज़ात जो मां कादन वारनि जे जिस्म तां मांस रोड़े छॾींदुसि। ही आख़िरी चकर मां तव्हां ॾांहुं दां खणी आयो आहियां। ॿीहर दां खणी तव्हां ॾे कॾहिं बि कोन ईंदुसि। पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, इहे कादन वारा मूं मां जान छॾाइण लाइ तव्हांजे दर ते अची गीसियूं कंदा गीसियूं। गौर कादर खे मां सम्झाइण जी भरपूर कोशिश कंदुसि पर तव्हां बि जल्दबाज़ी न कयो छो जो कादर एॾो कमज़ोर कोन्हे को जेतिरो तव्हां हुनखे सम्झो आहे। इन करे चवां थो त अयूब खे राज़ी करे फ़ैसिलो कराए जान छॾाए। चाचे खे जेतिरो सम्झाइणो हो न उहो मूं सम्झाए छॾियो अथमांसि पर हाणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां कादन वारनि खे सम्झायो। चओसि त मूंखे पंहिंजी रमज़ में रहण ॾे
न त मुंहिंजे हथां नाहक खून बहाराईंदो। मां त अमुन ई प्यार कुर्ब जी जिंदगी गुज़ारण थो चाहियां। इहा सलाह उन्हनि खे बि ॾे त अमुन ई मोहबत सां रहनि, हरू भरू झेड़े खे न वधाइनि। जेकॾहिं ही सुतल शींहुं जागी पियो न त कादन वारनि जी ज़िंदगीअ जो उहो आख़िरी ॾींहुं हूंदो। बाबल साईं, तव्हां छा था सम्झो त ही कादन वारनि खे कुझु करे सघंदा? केर थो कंहिंजो बुरो असर करे, इहो त अॻिते हली ॾिसंदासीं। फ़िलहाल माहौल गरम आहे, गरम हुजण ॾे। ऐं हिन विच में जेकॾहिं कंहिं आड़ा गुड़ी कई न त पोइ हयात ख़ान उहो हाथी आहे जेको लत ई हिक रखंदो आहे। हमरा पूरो पागल आई चए पई मांखे राणीअ जो संग ॾियो। मांखे पक है त तव्हां मांखे ना उमेद न कंदव। मां उमेद रखी आई आहियां। भाॼाई, फिलहाल मां पंहिंजे न्याणी जे शादीअ जे बारे में सोचियो ई न आहे। अञा राणीअ जी उमिरि खेॾण कुॾण वारी आहे। बाक़ी जेकॾहिं तूं पंहिंजी धीअ पठाणीअ जो संग ॾियणु चाहीं न त मूंखे को बि एतिराज़ न आहे। अदा असां अञा इन बारे में सोचियो ई कोन्हे। मां त ॾिनूं भागुल खे सफ़ा ठुप जवाब। पोइ त माई उॾरे पई, उतां पई अचे जो कूड़ो न मोटे। मां बि चयोमांसि अमीना सां अलाह राज़ी आहे, ॿिए कंहिंजी परवाह ई न आहे। चायूं है, पानी भी खणी आ, तकड़ो जल्दी कर जल्दी। इसी कौन तो अंधो ही जा। अंधो तो तू आई जो वती तो थेड़ा खाईंदो। मां चवां तो मंसूर ज़बान बंद रख नत। ए दिमाग में आवाज भरजी वई थी या कीअं थो ॻाल्हाईं? इहा आवाज कढी छॾींदोसि। न दो न छॾ हिननि खे, ही ॾाढा आहिनि। असां ई हीणाऊं, छॾेन। अदा हिननि खे छॾ करे असां मथे ते चाढ़े छॾियो आहे। पोइ छॾी छो थो? असां त तुंहिंजे साम्हूं बीठा आहियूं। वञ खणी आ बंदूक, कर असांखे पूरो। जॾहिं उहो वक़्तु आयो न मंसूर तोखे ॿुधाईंदुसि। जॾहिं तव्हांजो वक़्तु अचे न त पोइ ॻाल्हाइजो। फ़िलहाल तव्हां पेट रायो पेर उस्मान खेड़े छॾियाऊं। बस मुराद बस। असांजे सब्र जो नाजायज़ फ़ाइदो न वठ। तमामु जल्द तव्हांजो अहिड़ो भयानक अंजाम थींदो, ॾिसण वारा बि हैरत में रहिजी वेंदा। अचो दा। निर्जा मुड़से जेडी भी करी न हठ कोन था छॾनि। इन्हनि खे पितो कोन्हे, बाक़ी हाँ वसाई वे तो चाय पियूं। छोकरा चाय खणी आ, पानी भी खणी आ जल्दी। ही ॾाढन जो थी ॾे ज़बान संभाले ॻाल्हाए अयूब, न त ज़बान काकड़े खां छिके ॿाहिरि कढंदोमांइ। बस कमीना तूं पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे। तूं पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे।